नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे राणीपुर मां ख़बर ॾींदा हलूं त खेड़ा जे रवासी वापारी इंतज़ार अब्बासी पंहिंजे मासूम न्याणी शाइस्ता अब्बासी ऐं शगुफ्ता अब्बासी सां गॾु नेशनल प्रेस क्लब राणीपुर पहुची एहतिजाज कंदे चयो आहे त बाअसर अली हैदर अञण अजीब लाखो ऐं ॿिया मुंहिंजे सहारनि ऐं अॻूणी ज़ाल शीना शेख जे चवण ते मुंहिंजो जिण जंजाल करे छॾियो। मूंखे ब्लैकमेल करे मूंखां 5 लख रुपया भतो वसूल करे रहिया आहिनि। न ॾियण ते मूंखे कूड़नि केसनि में फासण ऐं मुंहिंजी न्याणी खे अगवा करण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। बाअसर मुंहिंजे दुकान ते अची पैसा घुरी रहिया आहिनि। हिननि चयो त मूंखे ख़दशो आहे त बाअसर मूंखे मुंहिंजी न्याणी खे क़त्ल कराए छॾींदा। मां IG सिंध DIG सखर SSP खैरपुर खे अपील करियूं था त खुदारा नोटिस वठी बाअसरनि खिलाफ़ कानूनी कार्रवाई करे मूंखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। वो मूंखे तंग करे रहिया आहिनि। बार बार मुख़्तलिफ़ तरीक़नि सां मुख़्तलिफ़ माण्हू मोकिले। अली हैदर हुजण आहे सुख जो, उहो मुंहिंजे शोरूम ते आयो। मां हिकिड़ो इज़तदार शहरी आहियां, मुंहिंजो शोरूम आहे, मुंहिंजो कारोबार आहे, मां शरीफ़ माण्हू आहियां, इहा दुनिया खे ख़बर आहे। मां हींअर जेको तव्हां वटि एहतिजाज करे रहियो आहियां उहो मुंहिंजो आहे ख़ासि जेको आहे सो मूंखे ब्लैकमेलर मां जान छॾाई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।